हिते मां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं मोरो मां जिथे BISP सेंटर से मुस्तहिक औरतुनि जी पीउ घटि ऐं बुसट सबबि 10 औरतूं बेहोश थी वियूं आहिनि। BISP सेंटर ते इंतज़ाम न हुअण सबबि औरतूं निटण उस में बीहण ते मजबूर आहिनि। बेहोश थियल औरतुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मोरे में BISP सेंटरनि ते मुस्तहिक औरतुनि जी पीउ सबबि घुट ऐं बुसट सबबि 10 औरतूं बेहोश थी वियूं। BISP सेंटरनि ते इंतज़ाम न हुअण सबबि औरतूं निटण उस में बीहण ते मजबूर थी वियूं। बेहोश थियल औरतुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मोरो में BISP सेंटर्स ते मुस्तहिक औरतुनि जी पीउ लॻल आहे। घुट ऐं बुसट सबबि 10 औरतूं बेहोश थी पयूं। BISP सेंटर्स ते इंतज़ाम न हुअण सबबि औरतूं निटण उस में बीहण ते मजबूर आहिनि। बेहोश थियल औरतुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मोरो में BISP सेंटर्स ते मुस्तहिक औरतुनि जी पीउ लॻल आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मोरो में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ सोलंकी। जी अयाज़। जी बिल्कुल, मोरो में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मुस्तहिक औरतुनि जे पैसनि मां कटौती वारो सिस्टम जारी आहे। इंतज़ाम न हुजण सबबि 10 खां वधीक औरतूं बेहोश थी वियूं आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोरो म्यूनिसिपल कमेटी तोड़े जो गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल में क़ाइम सेंटर ते 1000 खां 2000 ताईं सरेआम कटौती कई पई वञे। इंतज़ामिया पिणु जेको आहे सो उन में मुलविस आहे। जॾहिं असां उते जांच कई आहे त इंतज़ामिया मौजूदु आहे, पर उहा पिणु उन्हनि जी इन कटौती वारे कम में भाङे भाईवार आहे। मोरो जे सेंटरनि ते मुस्तहिक औरतूं परेशान नज़र अची रहियूं आहिनि। पीअण जे पाणीअ समेत के बि इंतज़ाम न आहिनि कया विया। औरतूं निटण उस में बीठल आहिनि, जंहिं सबबि हू बेहोश थी किरी पियूं आहिनि। मोरो जे सेंटरनि ते डिवाइस होल्डर पंहिंजे होद ते क़ाइमु आहिनि। अक्सर औरतुनि खां फिंगर प्रिंट वठी मुख़्तलिफ़ बायोमेट्रिक जा बहाना बणाए उन्हनि खे वापसि कयो पियो वञे। जॾहिं त मोरो, कमरदीन चांडियो, सदुजा कॉलोनी, पुराणो कचेरो समेत आसपास खां वॾे तइदाद में मुस्तहिक औरतूं जेको आहे सो हिते पहुतल आहिनि सेंटरनि ते, पर उहे परेशान ऐं बेहाल नज़र अची रहियूं आहिनि। इंतज़ामिया जे कन ते का बि जूं सुरण जे लाइ तयारु न आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़िले नौशहरो फिरोज़ जो डिप्टी कमिश्नर ऐं मोरो जी इंतज़ामिया नोटिस वठी डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे मुस्तहिक औरतुनि खे मुकमल जेको आहे सो उनजो वज़ीफ़ो आयल आहे उहा रक़म ॾिनी वञे। जी ठीक है, अवां जी मेहरबानी अयाज़ अपडेट करण लाइ।